स्पेशली उमरकोट हुन में वरी हिकिड़ी क़ौमी कचहरी बि रखियल आहे मजमूई तौर ते था ये जो केनाल्स वारा इशू आहिनि या ग्रीन जेको इनिशिएटिव वारो हुयो आहे ज़मीननि वारो मामिलो इन्हनि समूरनि इशूज़ ते तव्हांजो छा आहे वीहनि ते ईंदड़ वक़्त में छा थियणु वञे पियो ऐं इन जे लाइ को जेको जर्नल कलेक्टिव जेका आहे हिकिड़ी जेका जदोजहद हले पई उन जो को वरी को नओं को वॾो जलसो या इन क़िस्म जी का शइ हाणे हीअ त असां सिंध यूनाइटेड पार्टी पारां मुख़्तलिफ़ क़ौमी कचहरियूं ऐं राब्ता मुहिम शुरू कई आहे उन करे टियों ॾींहुं टंडोजाम कल्ह टंडोलायार अॼु उमरकोट बार ॿियो दोस्तनि वटि कचहरियूं क़ौमी कचहरियूं त राय मां ठाहियूं त मुल्क में मजमूई तौर ते जेको निज़ाम आहे सो आइन जे टकराव में जेके क़दम खणनि पिया फेडरल सिस्टम जे टकराव में आइन साज़ी पिया कनि अहिड़ा एक्ट पिया पास कनि जंहिंमें इनफरादी माण्हुनि जा ग़ैर महफ़ूज़ थींदो पियो वञे जेके गिरफ़्तारियुनि जा ऐं ॿिया पिया थियनि सियासी क़ैदी ते क्रिमिनल ऐं ॿिया दहशतगर्दी जा सवें केस थी विया आहिनि उहे पंजाब हुजनि ख़ैबर पख्तूनख्वा में बलूचिस्तान में सिंध में हिकिड़े क़िस्म जी दादागिरी लॻी पई आहे इमरान ख़ान अली वज़ीर वरी जेके नाइल पिया कनि ही क़ौमी असैम्बलीअ में इहो ख़ुदि अजीब क़िस्म जो आहे इन पोइ क़ौमी असैम्बली मजलिस शूरा ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी उन करे ही नाइली इहे सभु शयूं मुल्क जे मफ़ादम न पर मुल्क जे ख़िलाफ़ु पई ठहनि ऐं इन में मुल्क जो जमहूरी निज़ाम तबाह बर्बाद थी वेंदो ॿ एलामियो जेको 1 अगस्त ते जारी थियो तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान उन में SIFC खे वापसि करणु स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल खे आइन सां मुतसादिम सम्झंदे वापसि करणु पाणीअ जो वहकरा 91 जे अकॉर्ड जे अंदरि उनखे इंडस रिवर सिस्टम खे हलाइणु मिनरल्स ते जेके ऑल पाकिस्तान जेके सूबनि मां जेके कराधातूं या बिल्स पास करण जी पिया कनि उनखे न करणु इहे सभु मामला ऐं ज़मीनूं जेके असांखे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव में कैनालनि जे ज़रिए कैनाल पहिरीं जे ज़रिए आबाद करणियूं हुयूं जॾहिं कैनालनि जूं स्कीमूं रुकिजी वियूं आहिनि त उन्हनि खे वापसि कराइणु उन करे खोड़ मामला आहिनि ऐं ॿियो ही इलेक्शन कमीशन अहिड़ी जेकॾहिं जाली इलेक्शन्स कराईंदी ऐं बाइस्ड इलेक्शन कमीशन हूंदी शफ़ाफ़ इलेक्शन नथी थी सघे त पोइ त हीउ सिस्टम डेमोक्रेटिक रखण जी ज़रूरत ई कान्हे इलेक्शन जी निज़ाम रखण जी ज़रूरत ई कान्हे उन करे इन खे ख़तमु करे साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन कराइणु इहो असांजो कमु आहे उन करे इनशाला तव्हां जीअं सवालु कयो सिंध सतह ते ज़मीनुनि जी वापसी ऐं पाणीअ जी स्कीमूं जेके आईंदा मुमकिन आहे ठहण जा अंदेशा आहिनि जीअं चनाब डैम लाइ IMF खां पैसा घुरिया आहिनि असांजी फेडरल गवर्नमेंट असां सम्झूं पिया त जॾहिं चोलिस्तान जी स्कीम रुकी पई आहे त पैसा छो पिया घुरिजनि त सिंध सतह ते ज़मीनुनि ऐं पाणीअ ते लॉयर सां गॾु पंहिंजनि इतादियुनि सां गॾु मूवमेंट कंदासूं ऐं मुल्की सतह ते तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जो ते जे चार्टर लाइ इनशाला जल्द सभिनी सूबनि में राब्ता मुहिम थींदी गिलगित बल्तिस्तान में थींदी ऐं चइनी सूबनि थींदी ऐं उन जी पुरम सियासी जदोजहद कंदासूं ऐं हथरादू ठाहियल ही कंपनी सरकार जो हथरादू ठाहियल जाली इलेक्शन जे ज़रिए नाजाइज़ क़ौमी असैम्बली सेनेट ऐं हीअ जेका पपिट पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकुमरानी सिंध में आई आहे जेका सिंध जा टपड़ लिखी ॾेई रही आहे इन सॼे खे ड्राहे ऐं नए सिर शफ़ाफ़ इलेक्शन थियनि मुल्क तॾहिं सही रस्ते ते थींदो जेकॾहिं ईअं न कंदा त मुल्क में इंतिशार थींदो जेको मुल्क जी सलामती लाइ नुक़सानकार थी सघे CCI में विया हुआ पाणी जे इशूज़ ते सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी सिंध जो वॾो वोट खणे थी जेके फ़ैसिला थिया उन ते अमल थिए पियो ॾिसो 28 अप्रैल ते अवाम जे पोयनि साल खां जिदोजहद जे नतीजे में सभु शयूं पोइते थियूं पर मूं जीअं तव्हांखे ॻाल्हाइण बि चयो चनाब डैम लाइ पैसा घुरण जी छा माना 8 बिलियन रुपीस करे ऐं नवां डैम ठाहींदा जलालपुर कैनाल आहे उन जी लाइनिंग पई थिए ऐं पाण ख़ुदि जहलम मां निकिरे थो ऐं बारानी एरिया उन ते तामीरात त उन ते नीम रुकावट ज़रूरु आई आहे ऐं उन में एनुअल बजट चोलिस्तान या चौबारा या इन्हनि ते
मिनिमम रखी वई, कुझु लख रखी वई, पर असीं था चऊं त इन्हनि खे मुकमल तौर ते ख़ात्मो आणिजे, उन करे उन ते अमल पूरी तरह सां न थियो आहे। पर जेकॾहिं कंहिं बि कैनाल ते वधीक करण जी कोशिशि कंदा इनशाला असीं हुनजे लाइ अॻे खां बि ताक़तवर नमूने सां तयारी कराईंदासीं। पीपल्स पार्टी जे अंदरि वेठल जेके अहम तरीन अॻवान आहिनि उन्हनि जो आहे मौक़िफ़ आहे त एंटी पीपल्स पार्टी जेके बि फ्रंट ठहिया आहिनि उहे सिर्फ़ु सुठा जलसा करे सघनि था, आवाम जो वोट उन्हनि सां जंग आहे। तव्हां छो था? जी हा, इहो ॻाल्हि हुननि जी दुरुस्त आहे, छो त कंपनी सरकार जा पालियल आहिनि ऐं इहा पालतू जेका हिननि जी थी अंडरस्टैंडिंग 2007 में थी पीपल्स पार्टी जी मुशर्रफ सां, मुशर्रफ बेनज़ीर जी मुलाक़ात उन जो नतीजो ऐं उहा शइ हिन जो 8 में इक़्तिदार अचणु उन जे पस मंज़र मां, ऐं इहो लाॻीतो उन्हनि ते सरपरस्ती हलंदी इन करे पई अचे त छो त सिंध जी हुकूमत उन्हनि खे ॾियनि था, फेडरल गवर्नमेंट में हिसो ॾियनि था, उन जे बदिले ज़मीनूं लिखी ॾियनि था, मादनी वसीला लिखी ॾियनि था, सिंधू नदीअ जा वहकरा लिखी था ॾियनि, असांजो पोर्ट एंड लैंड अथॉरिटी ठाहे असांजे उहा मर्कज़ खे लिखी था ॾियनि, कोल डेवलपमेंट अथॉरिटी, कोल प्रोविंशियल सब्जेक्ट हो उन ते अथॉरिटी ठाहे कयूं, कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी, यानी सिंध जी इज्तिमाही मिल्कियत ईंदड़ नसलनि जी अमानत हवाले कनि था। सो हुननि खे वणे थो उन करे। बाक़ी वोट तव्हांखे जिते हिते बीठा आहियूं हिते ई तव्हां ॾिसो, जेका हीअं तव्हां बाई इलेक्शन्स थी इन में तव्हां ॾिसो त कहिड़ा नतीजा था अचनि। हिते त अञा परे आहे, ऐं नवाब शाह मां इलेक्शन लड़ंदो आहियां, उते अची ॾिसो त कहिड़ी त सूरत थियल आहे। उनखे जलसनि जो मामिलो न आहे, पर इलेक्शनी निज़ाम शफ़ाफ़ न रहियो आहे हिकु, ॿियो एहतिसाबी सिस्टम ख़तमु करे छॾियो अथनि। हिननि खे चयो अथनि तव्हांजो एहतिसाब जो को बि अमल न थींदो। टे, पैसे जे ज़रिए सॼी इलेक्शन्स मैनेज थी थिए, उन जे करे आउं सम्झां पियो त कंपनी सरकार इस्टेब्लिशमेंट ही नाजाइज़ हुनजी सपोर्ट बंदि करे ऐं फेयर इलेक्शन्स शफ़ाफ़ इलेक्शन्स ते पीपल्स पार्टी तां बुरी तरह सां हाराईंदी।